अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन, अवां खे ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ तालीम खाते जो मुलाज़िम ऐं नौजवान समाजी अॻुवान यूनिस लाखो शादी जे बंधणनि में ॿधिजी वियो। साणस जी शादीअ जी दावत वलीमा जी तक़रीब शिकारपुर जे मशहूर सनी मैरिज हॉल में थी गुज़री। शादीअ जी दावत तक़रीब में अॻूणो म्यूनिसिपल चेयरमैन बाबर उर्फ सनी संजराणी, डीओ अकेडमिक समाजी अॻुवान साईं शफ़ी मोहम्मद जखरो, कमांडो पंवर, पंवर वेलफेयर एसोसिएशन ज़िला शिकारपुर जो सदर डॉक्टर नियाज़ मोहम्मद पंवर समेत समाजी सियासी ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि ऐं वॾे तइदाद में शहरियुनि शिरकत। दावत वलीमा ते कमांडो पंवर घोट यूनिस लाखो खे शादी जी मुबारकबाद पेश कई, जॾहिं त तक़रीब में कमांडो पंवर अॻूणे म्यूनिसिपल चेयरमैन बाबर उर्फ सनी संजराणी सां मुलाक़ात कई ऐं मुख़्तलिफ़ मसइलनि ते तबादिला ख़्याल पिणु कयो। नाज़रीन, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डिस्प्ले सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जिन में वोट जे इंदिराज बाबति मालूमात तोड़े दुरुस्तगी कई वेंदी। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ज़िले शिकारपुर जे यूनियन काउंसिल जिंदोदेरो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जिंदोदेरो में, जिते असां डिस्प्ले सेंटर जे इंचार्ज साईं लियाकत भुट्टो सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ डिस्प्ले सेंटर जो छा मक़सदु आहे। जी साईं लियाकत। सर, हिन जो सभ खां पहिरीं मक़सदु इहो आहे त जेके असांजा नवां वोट आहिनि, जेके रहिजी विया आहिनि ऐं नवां कार्ड ठाराया विया आहिनि, उन्हनि जो इंदिराज थिए। उनजो फार्म नंबर असांजो 15 आहे, जंहिंमें असां वोट जो इंदिराज करे सघूं था, नवनि जो असली। उन खां पोइ असांखे फार्म नंबर 16 ॾिनो वियो आहे, जंहिंमें नाम जेके कंहिं बि हिन में हिकिड़ी इहा शइ बि रखी वई आहे त कंहिंखे बि कंहिंजे वोट ते को इतिराज़ु आहे त उहो पंहिंजो इतिराज़ु बि दाख़िल कराए सघे थो, ऐं उनजे हिसाब सां फार्म नंबर 16 असांखे ॾिनो वियो आहे। वरी असांखे फार्म नंबर 17 ॾिनो वियो आहे, जंहिं बि दोस्त जी कंहिं बि क़िस्म जी वोट में का ग़लती आहे, नाले में, पीउ जे नाले में, एड्रेस में, उमिरि में, NIC नंबर में बि, त असां उहा बि दुरुस्त करे सघूं था। ऐं उन खां अलावा जेकॾहिं कंहिं दोस्त जो ॿिए कंहिं इलाइक़े में वोट दाख़िल आहे, मिसाल रहे कराचीअ तो पर वोट पंहिंजो शिकारपुर ज़िले में दाख़िल कराइणु चाहे थो, त उहो बि असां हिन फार्म जे ज़रिए दाख़िल करे सघंदासीं। इन लाइ असांखे 1 महीनो ॾिनो वियो आहे ऐं 1 महीने में इहो सॼे इलाइक़े खे कवर कराइणो आहे। साईं, तव्हां असांखे इहो ॿुधाईंदो त हिन डिस्प्ले सेंटर में कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा अची था वञनि रेंज में, कहिड़े इलाइक़े जा माण्हू तव्हां वटि अची करे पंहिंजे नालनि जो इंदिराज या दुरुस्तगी कराइनि? सर, हिन में इलाइक़ो त इलाही वॾो ॾिनो अथऊं असांखे, 15 ब्लाक ॾिना अथऊं, जंहिंमें असांजी मुख़्तलिफ़ दिहुनि जा मां नाला ॿुधाए सघां थो। इलाइक़ो इलाही वसी आहे, जंहिंमें दे मदेजी अची थी वञे, असांजी दे ताजोदेरो अची थी वञे, दे पलीजा अची थो वञे, दे जलाल जखरो थो अची वञे, दे जिंदोदेरो अची थो वञे, ऐं उन सां गॾोगॾु दे चोही बेलो आहे, दे शाहू राहू जा बि असांखे ॾिनो अथऊं, त उहो बि हेॾे असां कवर कयूं। इहे सभु दियूं असांखे ॾिनो। अच्छा, हीउ सेंटर साईं असां ॿुधायो त जेको आहे केसि ताईं हलंदो? हीउ सेंटर जी जेकी तारीख़ रखी वई आहे 26 जनवरी 2020 ताईं। 26 जनवरी 2020 ताईं शुरूआति हिन जी कॾहिं खां थी? शुरूआती 25 खां हुननि रिकॉर्ड रखी आहे, पर कल्ह असांखे सामान मिलियो हो ऐं अॼु खां असां हिनखे शुरूआति करे छॾियो आहे। नाज़रीन, अवां ॿुधो त जीअं असांजे डिस्प्ले सेंटर जे इंचार्ज साईं लियाकत भुट्टो असांखे ॿुधायो त हिन डिस्प्ले सेंटर में 4 कम कया वेंदा, जंहिंमें नए वोट जो इंदिराज बि थी सघे थो। कंहिं ॿिए नंबर ते वोट ते कंहिंजो एतिराज़ु आहे त उहो बि जेको ॿुधो वेंदो हिते। उनखां अलावा को जेको वोटर जे कंहिं नाले जे या उनजे एड्रेस में को मसइलो आहे त उहो बि दुरुस्त कयो वेंदो। ऐं उनखां अलावा चोथों कमु जेको आहे कोई वोट ट्रांसफ़र जेको आहे कंहिंजो ॿिए हंधि आहे, जीअं असांजे कुझु दोस्तनि जो वोट जेको आहे अॻ में असांजे सरमाएदारनि जागीरदारनि पंहिंजे मनपसंदि जेको माण्हुनि जा वोट पंहिंजे हल्के में दाख़िल कराया हुआ, अॼु उहे माण्हू मुंझारे जो शिकार आहिनि, त उहे बि माण्हू हिते अची पंहिंजे वोट उहो पंहिंजे हल्के में ट्रांसफ़र कराए सघनि था। जी नाज़रीन, अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त PS मदीजे जे हद में लाड़काना स्पेशल टीम जे मोबाइल जो चिंची रक्षा सां टकर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में ॻोठ सैतावासी 3 औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे फौरी तिबी इमदाद लाइ मदीजी इस्पताल नियो वियो आहे।
नाज़रीन, सचाई न्यूज़ जे रिपोर्ट जयराम दास रिपोर्ट माणी आहे त मधे जी वेझो जिंदो देरो बाईपास वटि मोटरसाइकिल विच में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में ॻोठ फैज़ाई कलोड़ा वासी 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे फौरी तिबी इमदाद लाइ मधे जी इस्पताल नियो वियो आहे। ज़ख़्मियुनि मां हिकु ॼणो 65 साला ग़ुलाम क़ादिर कलोड़ो फौत थी वियो आहे, जंहिं करे घर में कोहराम मची वियो आहे। ज़िले शिकारपुर समेत सिंध भर जी ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो सचाई न्यूज़।